अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़न जे ॻोठ खान मोहम्मद पलीअ वासी नौजवान इकरार अली पलीअ खे PhD करण ते पली बिरादरीअ पारां दौलतपुर सफ़न जे इनर लक अकेडमी में आजियाणियूं ऐं मुबारकबाद जो शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में वॾे अंग में शहरियुनि शिरकत कई। प्रोग्राम में आयल महिमाननि तक़रीर कंदे डॉक्टर इकरार अली पलीअ जे तइलीम जी उञ उजाइण लाइ महिनत खे ख़ूब साराहियो ऐं तइलीम बाबति बहितरीन ख़्यालनि जो इज़हार पिणु कयो। प्रोग्राम में आयल महिमाननि खे अजरक पाराया विया। आयल महिमाननि में क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी जे प्रोफेसर डॉक्टर सैयद शुजात अली शाह, प्रोफेसर डॉक्टर कामरान नज़ीर मेमुण, प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अफ़ज़ल सुमरो, बॉयज़ डिग्री कॉलेज दौलतपुर जे प्रिंसिपाल प्रोफेसर इरशाद अली ओठो शामिल हुआ। उन मौक़े ते सिंध आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे महिमाननि ऐं डॉक्टर इकरार अली पलीअ चयो त जो असांजे भारत में 7 ॿार आख़िरी था जेको ॾाढो हर्ज थी, पर जॾहिं तइलीम जो शऊर पैदा थींदो त उहा शइ मुकमल तौर ते क्लियर थी वेंदी। आउं त ॾाढो ख़ुशि आहियां भाऊ मैथमेटिक्स में जेको अहिड़ो ॾुखियो सब्जेक्ट उन में जेकी हिन PhD कई आहे, मूंखे त ॾाढी बेहद ख़ुशी आहे। मूंखे त छा पर पूरे ॻोठ खे, असांजी फैमिलीअ खे, स्पेशली असांजी मदर अमड़ खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं हुन PhD पास कई। ऐं मां इहो ई दोस्तनि खे, इलाइक़े जे माण्हुनि खे चवणु चाहियां थो त का बि तइलीम ॾुखी कान्हे का, महिनत ई हर शइ जो हल आहे। जेकी उहा महिनत आहे जेका ज़मीन खां खणी फर्श खां खणी अर्श ते जाए, उहा महिनत ई आहे। अॼु जेको असां प्रोग्राम कयो पली बिरादर जे तरफ़ां नौजवान असां इकरार अली पली जंहिं PhD कई मैथमेटिक्स में काजम यूनिवर्सिटी नवाबशाह मां, असां उनखे पंहिंजे दोस्तनि जी तरफ़ां आजाणो ॾिनो आहे। त इन आजाणे जो मक़सदु जेको आहे त जेके नौजवान आहिनि ईंदड़ असांजी जेको नस्ल आहे उहो इल्म जे तरफ़, तालीम जे तरफ़ राग़िब थिए ऐं हिकु जर्नी जेकी आहे इकरार वॾी मुश्किल जर्नी करे पहुतो आहे, उहो अॼु खां 2-3 साल पहिरियों ई त हीअ जेको ईंदड़ नस्ल आहे जंहिंमें तमामु घणियूं आसानियूं आहिनि, तमामु घणियूं सहूलियतूं आहिनि, तमामु घणियूं आसाइशूं आहिनि, उन असांजे नौजवान खे कमज़ोर करे छॾियो आहे या हिकिड़े क़िस्म जो लाॻार्स करे छॾियो आहे। असीं चऊं था बाबा ही नौजवान जेके आहिनि PhD करे महिनत करे अची आया आहिनि त अव्हां वक़्तु अची सघो था। हिकिड़ी एक्साइटमेंट थींदी हुनजे लाइ असां हीउ प्रोग्राम कयो आहे। ऐं तव्हां असांजी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी जो तव्हां पंहिंजो टाइम कढी असां आया आहियूं, तमामु घणी महिरबानी। जीअं त जेको साईं तमामु महिनत करे पंहिंजो PhD कई, जेको असांजो पाड़े में वधाई ऐं एजुकेशन डिपार्टमेंट जेको आहे तमामु जेको हुन महिनत करे पंहिंजी पाड़े में तमामु सुठो महिनत जो जज़्बो आहे, ॿारनि में जज़्बो ॾियणो आहे। कीअं जेको आहे तव्हांखे अॻिते निकिरणो आहे, उन्हनि जे साम्हूं हिकिड़ो हीरो रखी करे मिसाल ॾिनो वियो आहे। नंढड़े ॻोठ मां हिकिड़ो दोस्त इकरार अली पली PhD करे मुतासिर करिणो आहे ॿारनि खे त अॻिते अहिड़े ज़रूरत सां पढ़ी सघो था, तव्हां निकिरी सघो था, बाला ऑफिसर थी सघो था, किथे पंहिंजो मर्तबो मयार ॾेखारे मोहम्मद अफ़ज़ल सुमरो इकरार पुलिस साहब जो सुपरवाइज़र PhD में। अॼु जे प्रोग्राम जे हिसाब सां वायूं चवंदुमि त इहे प्रोग्राम थियणु खपनि। ये प्रोग्राम असांजे इल्म दोस्तनि जे लाइ तमामु बहितर आहिनि। असांजी ईंदड़ जनरेशन जे लाइ हीअ तमामु भला मतिलबु साबित थींदा आहे कि हिननि खे ॾिसी करे पाण उन ई राह ते क़दम रखंदा। ऐं उहो त असां तमामु घणा प्रोग्राम कंदा आहियूं पॉलिटिशियंस जे लाइ, उनजे लाइ, पर हीअ इल्म दोस्ती जे लाइ ऐं इल्म खे वाधारे ॾियण जे लाइ हीअ प्रोग्राम थियणु खपनि। ऐं अहिड़ो प्रोग्राम माशाल्लाह तमामु सुठो थियो आहे। इंशाल्लाह ताला आईंदा बि असांजा ॿिया जेके नौजवान आहिनि इन ई राह ते रखंदा आहियूं। माशाल्लाह ॾाढो बेहतरीन प्रोग्राम थियो ऐं अहिड़ा माशाल्लाह प्रोग्राम थियणु घुरिजनि। हिकिड़ो उत्साह आहे जेको माण्हू पढ़े थो, ॻाल्हाए थो,
उनखे एतिरी मिटा ज़रूर इज़त करे सो पली बिरादरी खे मुबारक हुजनि थो हिकिड़ो सुठो माण्हू जेको आहे साईं इकरार कनि था पंहिंजी डॉक्टरेट डिग्री पूरी करे पंहिंजे क़ौम जी ख़िदमत कंदो ऐं असांखे निहायत ख़ुशी आहे असांजो दोस्त आहे ऐं हिन प्रोग्राम कामयाब प्रोग्राम ते असां मुबारकबाद हेलो डॉक्टर इकरार अली पली आहे मां कायद यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी में एज असिस्टेंट प्रोफेसर 2019 खां कमु करे रहियो आहियां मूंखे मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं मां सभ खां पहिरियां त पंहिंजे बिरादरीअ जो दोस्तनि जो उस्तादनि जो थोराइतो आहियां जिन मुंहिंजे इज़त में मुंहिंजे PhD पूरी करण ते असांखे मान ॾिनो PhD हिकु अहिड़ो प्रोसेस हूंदो आहे जेको तमामु आसान न हूंदो आहे ऐं मां पंहिंजी PhD जेकी आहे 2020 में शुरू कई ऐं अलहमदिल्ला 5 साल ऐं कुझु महीननि में पूरी कई मुंहिंजी जेका फील्ड आहे उहा अलजबरा आहे ऐं टॉपिक ॿुधाईंदो हलां त मुंहिंजे PhD जो टॉपिक आहे सम ऑप्टिमल अलजबर कर्व्स और फाइनाइट फील्ड्स एंड देयर एप्लीकेशंस PhD करणु माना हिकिड़ो असां मुंहिंजो मां पैगाम इहो ॾियणु थो चाहियां त कहिड़ो ॾुखियो कमु छो न हुजे अगरि तव्हां उहो दिलि जान सां ऐं कंसिस्टेंसीअ सां ऐं जटरा खां तव्हां जेकॾहिं कंदा हलंदव त इनशाला कहिड़ो बि ॾुखियो कमु हुजे उहो थी वेंदो शर्त इहो आहे त माण्हू महिनत सां ऐं लगाव खां कमु करे ऐं हीउ जेको माइल स्टोन आहे इहो हासिलु करण में मूंखे जेकी मुश्किलातूं आयूं उन्हनि में सभ खां वॾो मां थोराइतो आहियां मां पंहिंजी फैमिलीअ जो उन सां गॾोगॾु मुंहिंजे भाउ मदद अली पली जो जंहिं मूंखे वॾो सपोर्ट कयो ऐं अॼु मां जेको बि आहियां जिते बि आहियां उनजे पोयां मुंहिंजे भाउ जी वॾी सपोर्ट आहे महिरबानी ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा Sindh Hawaz News is looking for candidates from all over Sindh who are interested in journalism and have experience in journalism. Interested candidates should contact her immediately and do not forget to subscribe to Sindh Hawaz News on YouTube to stay updated at all times.